नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे नौशरो फिरोज़ का खबर ॾिना रहूं तो पीटीआई ज़िले नौशरो फिरोज़ के सदर पारां इस्लामाबाद वञण लाइ एसडीओ सेप्को ठारू शाखा मुबैना तौर 50,000 भत्तो वठण जी ऑडियो कॉल अवामी न्यूज़ रद्द करे वरिती। एसडीओ खे पैसा न ॾियण जी सूरत में बदली करण जूं धमकियूं। पीटीआई अॻवान पैसनि जे घुर कई, न ॾियण ते धमकियूं पिणु ॾिनियूं। एसडीओ सेप्को अब्दुल अज़ीज़ पंवर पीटीआई ज़िले सदर मियां इरशाद अली सांड पारां एसडीओ सेप्को खे इस्लामाबाद पीटीआई जे इजलास में वञण लाइ 50,000 रुपया भत्तो वठण जी ॻाल्हि ॿोल ऑडियो कॉल अवामी न्यूज़ रद्द करे वरिती। राब्तो करण ते एसडीओ सेप्को ठारू शाह अब्दुल अज़ीज़ पंवर ॿुधायो त पीटीआई ज़िले जे सदर मियां इरशाद सांड पैसा घुराया न ॾियण ते बदली जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं। दादा मुलाक़ात करी में कीअं कयूं? दा मामे चयो त असां वधीक पैसा नथा थी सघनि, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, भली मुंहिंजी बदिली करायो जीअं वणे तव्हां सोलो लॻो करायो मुंहिंजो। न न छो कराईंदा असां वटि पैसा कोन्हनि यार, असां अफोर्ड नथा करे सघूं। मामे खे चयो दया करे ॾे, साईं पोइ हाणे को हर्ज़ आहे जीअं था चओ त दया करे ॾे असांखे मामो। भला तूं ॻाल्हाए मूंखे मामे चयो भली तुंहिंजी बदिली कराए मुंहिंजी कराए, भला छा मुलाज़िम वरी ॿिए हंधि हलिया वेंदासीं, भला छा कयूं? न साईं छो कराईंदासीं, पर माण्हू पंहिंजो तव्हां पंहिंजा केरु त कोन्हे। पोइ मामे सां ॻाल्हायो त तव्हां ठीकु आहे भाउ? मामे सां न ॻाल्हायो पोइ मामे खे चयो साईं नियापो ॾिसोसि। त मां मामे खे ॿुधायो ठीकु आहे। मूंखे मां वेठो हुउसि इहो साईं कॾहिं मूं तव्हां खां 50,000 घुरिया साईं, ख़ुदा खे साईं छो न साईं, का ग़लति ॻाल्हि त कोन्हे। ॻाल्हि ॿुधो, कल्ह तव्हां 10 माण्हू वेठा 50,000 थी किथां आणियूं साईं? सिधी ॻाल्हि आहे न, जेको असांजो हाल आहे असां ॾिस न ॾिस न, मां मामे वारनि खे चयो जेका मदद ई करे पिया सघूं, हाणे असां 50,000 रुपया किथां आणियूं? ॾिस न कयो, न खपनि असांखे 50,000। इहा ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ, हरू भरू तव्हांखे अची अची मूंखे तंग वेठा कयो, भली कयो त मां छा कंदुमि तव्हां तूं भाउ हूंदो आहे का जाइज़ मदद हूंदी आहे, ठीकु आहे असां तव्हांखे कमकार जे मां हाज़िर वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।